शेमिर, तोखां एतिरो खपो पुॼे कीअं थो? ॻाल्हाइण जे अंदाज़ जी बनावट हिकु सुठे अदाकार जूं तोमें सभु खूबियूं आहिनि। आंटी अदा शेरोज़ न मुझे एतिरा रांदीगा आंदा आहिनि अहिड़ा वीआईपी आहिनि। हलो शेमिर, हाणे घणो ड्रामो थी वियो। मां तुंहिंजी चोरी पकड़े छॾी आहे। मां तुंहिंजी हमदर्द आहियां ऐं वॾी ॻाल्हि त हिन वक़्तु घर में केर बि कोन्हे को। शहरोज़ ख़ान ऐं ख़ान बहादुर माई शहज़ादीअ जे तॾे ते विया आहिनि। इन जे करे त हाणे असांजे विच में केर बि कोन्हे को ऐं तूं बेखौफ़ थी मूंखे ॿुधा। ऐं मुंहिंजी आख़िरी उमेद तूं ई आहीं। ऐं मूंखे इहा पूरी पक आहे त ख़ान बहादुर जो अंत तुंहिंजे हथां थींदो। ख़ान बहादुर मुंहिंजे बाबा जो कातिल आहे ऐं उनखे तबाह मां कहिड़ी बि सूरत कंदुसि। दुनिया जी का बि ताक़त मूंखे रोके नथी सघे। पर मूंखे इहा ख़बर न आहे त तव्हांजी उन्हनि सां कहिड़ी ज़ाती दुश्मनी आहे जो तव्हां उनखे बर्बाद करण जा ख़्वाहिशमंद आहियो। ॾिस शेमिरा, इहा कहाणी तमामु ॾिघी आहे। पहिरियां त पाण खे हिक ॿिए ते एतमाद करणो पवंदो न, पाण में ॻाल्हाइणो पवंदो ऐं कुझु मामला हिक ॿिए सां वेही तय कंदासीं न। शेमिरा, काश इहो सब्र ऐं अकुल मूं वटि हुजे हा, पर तो हिक मक़सद जे ख़ातिर एतिरा साल एक्टिंग कई तो। ज़हनी तौर मफ़लूज ऐं ॿार वारी एक्टिंग करणु मुंहिंजी मजबूरी। जेकॾहिं मां पंहिंजे पाण खे उन्हनि जे साम्हूं ऐब महसूसु न करायां हा त हू एतिरा त ज़ालिम आहिनि जो मूंखे मारे छॾिया। ॾिस शेमिरा, असां पाण में ॻाल्हायो त केतिरियूं ॻाल्हियूं चिटियूं थी वयूं। पर आंटी मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, जे माण्हू सां तव्हां हींअर मूंखे फ़ोन ते ॻाल्हायो आहे उहो माण्हू केतिरे हद ताईं क़ाबिल एतबार आहे? शमशू ते तो अखियूं बूटे एतबार करे सकीं थो। आंटी मूंखे सभु कुझु यादि है। मुंहिंजे बाबा जो मौत मुंहिंजी उमिरि खे ज़ालिमनि ज़हर ॾिनी। हाणे मौत सां गॾु आहियां ऐं तूं उन्हनि ॿिन्ही पीउ पुटनि खां ॻणे ॻणे हिसाब किताब वठिजांइ। ऐं ॿी तोखे ख़बर आहे शेमिरा, मां हिकु ॿियो बि चक्कर हलायो आहे। उहो छा? मां घर में उहा ॻाल्हि विधी आहे त चांडोकी शेरोज़ ख़ान जे क़ाबिल ई न आहे, त इन जे करे सज़ा तौरु उन जी तोसां शादी कराई वेंदी। अहिड़े ई तरीक़े सां चांडोकी खां मां नौकरनि वारो कमु वठंदसि। ज़हनी तौरु चांडोकी जे हिकु ॿार सां शादी कराई वेंदी। हिकिड़े ज़हनी तौरु ॿार सां शादी इहा चांडोकी जे लाइ सज़ा हूंदी, अज़ाब हूंदी। चांडोकी उन्हनि मां शेरोज़ ख़ान सां विढ़ंदे ॾिठी हुई। काफ़ी तेज़ छोकिरी आहे। तोखे बणी हुई न? मां इन तरीक़े सां त रिश्ते जी ॻाल्हि फिराई हुई। उहो त ठीकु आहे आंटी, पर चवंदा त चांडोकी वारा ॻोठ मां फ़रार थी विया। मां नथी मञां। मूंखे इहा पूरी पक आहे त हुननि खे ख़ान बहादुर गुम करायो हूंदो ऐं वक़्तु अचण ते हू पाण ई ज़ाहिर कंदो। माशाअल्लाह, तव्हांजी नज़र त ॾाढी तेज़ आहे आंटी। मां सम्झमि कोन। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां हाणे ॾिठे में बि ॾिसी सघो था। तव्हां ख़ान बहादुर जी रग रग खां वाक़िफ़ आहियो। तूं ॾिसजांइ, हिकु न हिकु ॾींहुं चांडोकी वारनि खे ख़ान बहादुर हिन हवेली में वठी ईंदो। पर जेको मूं चक्कर हलायो आहे न, ऐं इन भरोसे सां चई सघां थी त चांडोकी जी शादी तोसां ई थींदी। उन करे मां इन हवाले सां फ़िक्रमंद न आहियां ऐं न को परेशानी आहियां। तूं त इहा ॻाल्हि सम्झी थो न? पर आंटी चांडोकी त एसपी ज़र अली सां मुहबत कंदी आहे। इहो त कुझु ॾींहंनि में मरी खपी वेंदो ऐं ख़ान बहादुर वारा ॿुधाइनि पिया त हुनजे बचण जो आसरो तमामु घटि आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।